अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टाक प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, टिपिकल टाक प्रोग्राम अवां पसंदि कयो पिया, धरती टीवी जे पेज ते तव्हां लाइक कयो पिया ऐं कमेंट्स बि ॾियो पिया। ताज़ो हिकिड़ो हुकुम आयो आहे, हुकुमनामो जारी थियो आहे त कराची में जेके चिंची रिक्शा हलनि था उन्हनि ते पाबंदी विधी वई आहे। चिंची रिक्शा जा जेके ड्राइवर हज़रात आहिनि, कुझु ॾींहं अॻु उन्हनि एहतजाज बि कयो प्रेस क्लब कराची जे साम्हूं ऐं उन्हनि इहो एहतजाज रिकॉर्ड करायो। उन्हनि चयो त घटि में घटि 10 लख माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर थींदा चिंची ते पाबंदी विझण सां। अॼु असां वटि बि चिंची जो हिकिड़ो ड्राइवर मौजूदु आहे। उन्हनि खां पुछूं था त आख़िर जेका पाबंदी पइजी वई आहे चिंची रिक्शाउनि ते, त इन जो छा तव्हां ते असरु पए थो। साईं, तव्हां चिंची जा ड्राइवर आहियो, हाणे ई रो था वेठा, प्रोग्राम जी शुरूआति में त अॻिते छा थींदो? हा साईं, मां आहियां चिंची जो ड्राइवर। पोइ छा थियो? कहिड़ो आसमान किरी पियो या ज़मीन मथे हली वई? न ॾिसो, मतिलबु तव्हां चिंची पोइ ॿियो को कारोबार करे सघो था न जेकॾहिं चिंची रिक्शाउनि ते पाबंदी थी। ॿियो छा कयां? बसुनि में चढ़ी जेको भरिजनि थियूं बसियुनि में चढ़ी बिशनगिरी कयां? हा छा बिशनी? न बिशनी जी ॻाल्हि न आहे। तव्हां, मां इहो थो चवां त तव्हां जेकॾहिं चिंची ते पाबंदी थी वई आहे त तव्हां को ॿियो कारोबार त करे सघो था न। कहिड़ो कयां कारोबार? तूं ॿुधाए त कहिड़ो कारोबार कयां? ॾिसो, सीएनजी रिक्शाउनि ते पाबंदी न आहे, तव्हां सीएनजी रिक्शो हलायो चिंची विकिणी करे। अरे तूं आहे केरु? तोखे ख़बर आहे त रक्षा बि बंदि करे छॾिया अथनि। सीएनजी रिक्शा हुया जेके डिघा, इहे जंहिंमें 9 सीटर 6 सीटर, इहे सभु बंदि करे छॾियो। 12 सीटर चिंचियूं बंदि थी वियूं। असां ग़रीब जो रोज़गार बंदि थी वियो। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, इहो तव्हां बि थोरो हुन में मनमानी कयो पिया पंहिंजे जॾहिं चिंची हलंदियूं हुयूं। कहिड़ो असां तओ मलियो पंहिंजो पाण खे? हा छा कयोसीं असां? कहिड़ी मनमानी कईसीं असां? न ॾिसो न, तव्हां जेको आहे सो सही तरीक़े सां ड्राइविंग न कंदा हुयो, न तव्हांखे ड्राइविंग लाइसेंस हुयो, न तव्हांखे रूट परमिट हुई, ऐं तव्हां मुख़्तलिफ़ रोडनि ते तव्हां हलायो पिया चिंचियूं। अड़े मथो हुयोसीं पे यका गवर्नमेंट सां मथो हुयोसीं। असांखे रजिस्टर कयो, असांखे जेको आहे सो इहो परमिट ॾियो, रोड परमिट ॾियो। न ॾियो, न ॾींदासीं, न ॾींदासीं। असां चिंचूं काॾे कयूं? बेरोज़गार माण्हू ज़ाहिर आहे अलाह सां हिकिड़ो ज़रियो खोलियो, असांजो बंदि करे छॾियो। हाणे केतिरा माण्हू परेशान आहिनि। मां त इहो चवंदुमि, मां इहो इल्ज़ाम थो हणां ट्रैफिक पुलिस ते त इहा ट्रैफिक पुलिस जेका बिशनियुनि सां मिलियल आहे, बस में बिशनी चढ़ंदा आहिनि, 5-5 बिशनी जेके माण्हू खे घेरे करे हुन जा पैसा कढी वेंदा आहिनि। उहे वीचारा जेको आहे सो असांजा जेको चढ़ंदा चिंची में शागिर्द, इहे उस्ताद, जेके नौकरियुनि वारा गरीब वीचारा 10 रुपए में पंहिंजी मंज़िल ते पुॼी वेंदा। हाणे जॾहिं 150 रुपए में 200 में रक्शो कराईंदा त ख़बर पवंदनि न केतिरे ॾींहं 100। थधा थियो, थोरो थधो पाणी पीओ, थधा थियो। तव्हांजी असांखे अहसासु आहे तव्हांजी हिन मुश्किल जेको पइजी विया आहियो। ज़ाहिर आहे पाबंदी पइजी वई आहे, रोज़गार बंदि थी वियो आहे, त ज़ाहिर माण्हू परेशान त थींदो वक़्ती तौर ते। पर तव्हां जेकॾहिं पोइ इन चिंची रिक्शा खे जेकॾहिं मोटरसाइकिल करे छॾियो वापसी, जीअं हुई मोटरसाइकिल पहिरियां। अरे मोटरसाइकिल खणी मां छा के खीर खणंदुमि छा? न ते एतिरो खीर आहे छा शहर में जो मां खीर खणी करे विकिणा मोटरसाइकिल ते? चिंची हुई, मां स्कूल में ॿार छॾींदो हुउसि, पर वक़्तु मिले थो त मां थोरो नीपा ताईं जेको आहे बोस पिया त नीपा, कॾहिं कॾहिं सदर निकिरी वेंदा हुआसीं। उन ते पाबंदी लॻी, ग़रीब जे रोज़गार ते पाबंदी। हा असां बस वठी सघंदासीं? हा 40 लख बस आहे, उहा वठी सघंदासीं? असां वेगर वठी सघंदासीं? तव्हां का नौकिरी बि का वठो न, गवर्नमेंट जी का नौकिरी वठो। अरे मां पढ़ियल आहे छा नौकिरी वठां? चरियो त दिमाग़ फिरियो आहे तुंहिंजो। मां को पढ़ियल लिखियल आहे त नौकिरी वठंदुमि? ॾिसो, गवर्नमेंट जी नौकिरी हासिल करण लाइ पढ़ियल लिखियल हुजणु लाज़मी न आहे। अरे हे जेके बि हिते भर्तियूं थियनि थियूं उहे सभई इहे अंगूठे छापे भर्ती थियनि था, जिन खे साइन बि नथी करणु अचे। अरे डिग्री त हुजे न, कंहिं स्कूल जी डिग्री त हुजे न, ईअं मूंखे नौकिरी मिलंदी। ॾिसो, सरकारी नौकिरी जे लाइ अहलियत हुजणु लाज़मी न आहे। अरे असां न आयल बि आहियूं, उहा सॼी ख़बर पए न आयल आहियूं, पर डिग्री बि त हुजे न। पूरी सॼी डिग्री हुजे त नौकिरी मिले न, पैसा बि ॾींदासीं, पैसा बि वठंदा। भला तव्हां ड्राइविंग तव्हांखे ईंदी आहे, तव्हां किथे ड्राइवर बि लॻी सघो था। मूंखे न ईंदी आहे न, मां मोटरसाइकिल चिकजी को सां मां ॿी शइ हलाए ई न। असांजो रोज़गार हो बचर जो रोज़गार, बचर जो असांजो पेट बंदि थो थिए। हे ट्रैफिक वारा पुलिस खे छा अलाह को पुॼंदो। चिंची ते तव्हां अक्सर लिखियलु हुयो, मां ॾिठो त फ़ोन नंबर लिखियल हूंदा तव्हांजा, ऐं हुन ते लिखियलु पियो हिकिड़ी चिंची ते त हीउ फ़ोन नंबर आहे, हिन ते राब्तो कयो। हा राब्तो ज़रूरु कजो, ज़रूरु कजो। जेकॾहिं राब्तो को न करे त पोइ छा? न करे त अहिड़ा जूता हणनि छो? बसि असांजी मर्ज़ी आहे यार। इहा तव्हांजी अजीब ॻाल्हि आहे। माना चिंची ते नंबर लिखियलु आहे, फ़ोन नंबर हिन ते राब्तो कयो। ईअं थियो न हिकिड़ो पंहिंजो ई दोस्त जेको आहे पाच वणे लिखियलु नंबर पढ़े, मां चयो राब्तो छो न कई? चई त जेको आहे छो कयईं राब्तो? अहिड़ा जूता आया मांसि। हाणे इहा तव्हांजी बदमाशी आहे न।
बदमाशी छाजी ख़ुशी हूंदी हुई यार, ग़रीब माण्हू खे मस मस ख़ुशी मिली। असां ईअं सम्झंदा हुआसीं त असां कंहिं वॾी कंहिं पिजारो ते वेठा आहियूं, वॾी कंहिं बस ते ट्रक ते वेठा आहियूं, थिया ईअं चिंगची खे असां हलाईंदा हुआसीं, ईअं चिंगची उहे असांखे ख़ुशी कसे छॾियो। ऐं तव्हां रेस बि लॻाईंदा हुयो, उन चक्कर में ॿ टे दफ़ा चिंगचियूं कल्टी बि थियूं, असांजूं थियूं न माण्हू चिंगचियूं, ज़ख़्मी बि थिया, असांजूं चिंगचियूं कल्टी थियूं न, तव्हांजूं त न थियूं। ऐं माण्हू जेके ज़ख़्मी थिया मुसाफ़िर, माण्हू ज़ख़्मी था, को तुंहिंजा उहे हुया छा माइट ई छा? कॾहिं कॾहिं ॾिठो चिंगची ईअं कल्टी बि थी वेंदी हुई पुठि, तव्हां एतिरी ओवरलोडिंग कंदा हुयो। थुलियूं मायूं चढ़ंदियूं त ज़ाहिर कल्टी त थींदी न, उहे पोइ चवंदा अॻियो वियो, एॾो अॻियो वियो अची, उहो पोइ वेंदियूं, पोइ वेंदियूं त ज़ाहिर कजनि। इहे त गॾा गॾा मथे कई गॾा असां ईअं टंग ते ॾिठा आहिनि मथे। टांगो छो नथा हलायो तव्हां? टांगे जो दौरु आहे हाणे, साॻियो टांगो हलाए असांखे चवंदासीं लिड थिए थी, धप थिए थी घोड़नि जी, घोड़ा हिणकिन था, हीअं उहे टप टप थिए थी, रोड पटिजे थो, ख़ुदा जी मार पोइ कंहिं हिते बिराज़ी न आहियो। ग़रीब जेको आहे को रोज़गार करे थो, उन सां राज़ी न आहियो। चिंगचीअ सां माहौल ख़राबु पियो थिए न रोडनि जो। कहिड़ो माहौल ख़राबु थिए पियो, चिंगची धुओं चॾे पई, मतिलबु चिंगची ट्रैफिक जे कानूननि खे उथाए पई। ट्रैफिक जे कानूननि खे फॉलो न पिया कयो। ट्रैफिक जो कानून त हुए त भलो आहे ॾाढो, मोर ते हले थो ट्रैफिक जो कानून। जिते किथे गाॾियूं फाथियूं बीठियूं आहिनि, हेॾे जेको आहे वन वे हूंदे बि गाॾियूं फाथियूं बीठियूं आहिनि। तव्हां बाक़ाइदे तव्हां न ड्राइविंग लाइसेंस हूंदो हुयो न छा, बसि तव्हां ईअं रोडनि ते निकिरींदा हुयो, पोइ चिंगचियूं कल्टी बि थींदियूं हुयूं, कॾहिं गाॾियुनि खे लॻंदियूं हुयूं, कॾहिं छा? अरे चरियो पोइ बि ईअं ई सम्झंदा मां मोटर साइकिल थो हलायां। अरे असांजो जेको यूनियन जो सदर हो उहो 20 दफ़ा गवर्नमेंट सां मिलियो आहे वञी, उन चयो बाबा असांखे जेको आहे रजिस्टर कयो, असांजो चिंगचियूं असां जेको आहे रोज़गार कंदासीं, असांखे लेसन बि ॾियो। चए न कंदासीं, न कंदव त हलो मोतबरी त मोतबरी आहे, अचो हाणे ॾियो ख़बर। हाणे असां जॾहिं बुख मरंदासीं तॾहिं गवर्नमेंट खे ख़बर पवंदी त केतिरे बि 100 जॾहिं असांजा 50 लख जेको आहे असांजे जॾहिं चिंगचियूं जेको आहे न थियूं न, लख आहिनि माना 50,000 सम्झो, त पोइ उन सां तव्हांजे 50,000 जॾहिं हिते जेको आहे हुनजा घर जा भाती जेके मिलाए त घणा थींदा? 3 लख त थींदा न सॼा। सॼा माण्हू जॾहिं मोया न पोइ ख़बर पवंदी गवर्नमेंट खे त चिंगचियूं हलायूं या न हलायूं। न पर इन सां आवाम खे कहिड़ो फ़ाइदो तव्हांजी चिंगची हलाइण सां? यार सफ़ा चिंगची ते चढ़ियो ई न आहे छा तूं? हा जाथो चढ़ ॾार पिया, पोइ सफ़ूरा को सदर ताईं वे, सदर को सफ़ूरा ताईं वे त बि ॾार पिया। हाणे ॿुधाए पोइ बस हलनि थियूं, बसियुनि ते माण्हू चढ़ी सघे? बसियुनि में माण्हू ख़तरो आहे, बिछड़ी आहिनि बसियुनि में। इहे जेके पुलिस वारा थी, इहे ट्रैफिक वारा थी, इहे बिछड़ियुनि सां मिलियल आहिनि। मां त इहो दावा थो कयां त इहे बिछड़ियुनि खां बतो वठी करे जेको आहे माण्हू खे हथ सां माराईंदा। हाणे ॾिसजो सभिनी माण्हुनि जूं जेबूं कटियल हूंदियूं, कंहिंखे मोबाइल न हूंदी, मस मस माण्हू साहु खयो हुयो, शागिर्दनि जा खीसा कटिजी वेंदा। हाणे अमुन थी वियो आहे माशाल्लाह कराची में, हाणे को अहिड़ा फुर जा वाक़िया नथा थियनि। पहिरियां त चिंगची में बि फुर थींदी हुई, अमजदी साणी खां चिंगची में फुर थी वई। अरे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ओॾी महिल ऊंदहि हुई, राति जो फुर थी वई। ॿियो वक़्तु ॿुधायां त हे जेके बिछनी आहिनि न, इन जो को केस बेस न आहे, का हिनखे सज़ा फाई न मिलंदी। न तव्हां बि त ॾिसो न, चिंगची काहे करे रेड ज़ोन में घिरी पिया वञो। हाणे ए बी ओठो जेको आहे उहो साईं बास ॾियणी आहे अब्दुल्ला शाह गाज़ी ते, माण्हू भराए ॿार भरे चिंगची में वञे पियो, रेड ज़ोन खां गवर्नर हाउस खां, हुते हुनखे चालान कयूं। तव्हां रेड ज़ोन में त न घिरो न चिंगची का, उहो इशारो ॾेई थो हले छाजो ईअं। उहो तव्हां इशारो न सम्झंदा, उहो असांजो इशारो आहे ब्रेक जो। नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ मोटी अचूं था ऐं हिन चिंगची ड्राइवर खां पुछूं था त तव्हां रेड ज़ोन में छो घिरी ईंदा आहियो। मिलूं था ब्रेक खां। कहिड़ो न रेड ज़ोन आहे, वरी रेड ज़ोन में घिरो था। रेड ज़ोन मिलियल आहे बि यार। वेलकम बैक नाज़रीन, टिपिकल टॉक में चिंगची ड्राइवर असां सां गॾु आहे ऐं चिंगची ड्राइवर जज़्बाती लॻो पियो आहे ॾाढो। ज़ाहिर आहे हिकिड़े माण्हू जे रोज़गार ते लत आई आहे, हुनजो रोज़गार बंदि थी वियो आहे, त ज़ाहिर आहे मुश्तल थींदो, इश्तिहाल अंगेज़ी में अची वेंदो। ऐं मूंखे त भउ आहे त किथे ही को इंतिहाई जोॻो क़दम न खणी वठे को। हिकिड़ी मां तोखे ॻाल्हि ॿुधायां, जेके बि इहे माण्हू हुया न जेके इहे चिंगचियूं वीचारा हलाईंदा, इहे सभु बेरोज़गार माण्हू हुआ। खोड़ माण्हू त मां तोखे ॿुधायां त उहे उन्हनि जी MA थियल हुई, BA थियल हुई घणनि माण्हुनि जी, उहे वीचारा हिते नौकरियूं न मिलियूं, चिंगचियूं हलाइनि पिया, रोज़गार करनि पिया। यार गवर्नमेंट खे को अलाह सम्झाए, चिंगची विकिणी करे पैसा ॾेई करे नौकरी वठनि। अरे हिकिड़े हा चिंगची वेंदी जेको आहे 60-70 में या वधि में वधि 40,000 में, इहो नौकरी जो वठनि था 8 लख 10 लख। हे धाड़ो हणूं छा बैंक में? कंहिंजो रोज़गार खसण मां चवंदो अलाह जो गुनाह थींदो आहे।
माण्हू पंहिंजी शक्ल मिनिस्टरनि खां हाणे जेके वज़ीर हुया उन्हनि को रुगो महकमा मटायूं त ॾिस त वज़ीरनि जा हेतिरा मोह थी विया, हेतिरा माना मोह थी विया वज़ीरनि जा, पोइ ॾुख थींदो आहे न माण्हुनि खे। हाणे असां हिते बेरोज़गार ग़रीब माण्हू सुभाणे जो असां हड़ताल जो कयूं हुकूमत जे ख़िलाफ़, बिल्कुलु पोइ चएसि पाणी बि हिननि ते उहो कयो, टोकार कयो, शीलिंग कयो हिननि जे मथां, हाणे असांजे मथां शीलिंग कंदा सुभाणे। तव्हां पोइ रेड ज़ोन में छो घिरंदा आहियो? मां जॾहिं तव्हांखे पाबंदी आहे त हिन रोड ते तव्हांखे न आहे अचिणो, रेड ज़ोन में छो घिरंदा? अरे हिकिड़ो माण्हू असां सवारी था वञूं था, हिकिड़ो माण्हू चए थो मां वेठो आहे, हुनखे असां ॿुधायूं था बाबा हेॾे न पाबंदी आहे, हो चए थो मां वेठो आहे न, वेठो आहे त अॻिते हलियो त पुलिस वारो चए थो तूं वेठो तूं मोत भराइजा, पुलिस वारा सभिनी सां ॻाल्हाए चए मां न ॻाल्हाईंदुमि कंहिंसां बि। अक्सर ॾिठो आहे हाणे ॿियनि शहरनि में त हलंदियूं हूंदियूं चिंचियूं, ॼञ जी ॼञ चिंचिन में हूंदी आहे। ग़रीब माण्हू जी माना वॾे में वॾी सवारी हुई चिंची, असां 5-6 चिंचियूं करे हिकिड़ी ॼञ पूरी जेको आहे चिंचिन में वेंदी आहे। हाणे ॿुधाए त 200 रुपए में चिंची हिकिड़ी, टोटल 1000 जूं 5 चिंचियूं थियूं न, ॼञ मज़े सां वई वरी टाइम ॾे बाबा शाम जो खणणु अचिजो, वरी खण माना 2000 में ॼञ वई बि मोटी बि आई ख़ैर सां आयो। ग़रीब जी माना सम्झो त शादी बि जेको आहे मसइलो हल हुयो, एतिरी मशहूर थी वई जो धरती टीवी ते फिल्म बि ठही चिंची एक्सप्रेस ठही हुई फिल्म धरती टीवी ते, गाना बि ठहिया, गाना बि, ऐं हिकिड़ो गानो बि मशहूर थियो सॼो ॾींहुं थो चिंची हलायां, सॼो ॾींहुं तो चिंची हलायां तुंहिंजे लाइ तो कमायां, घर बि मां ॾींदो रुपयो न आहियां, रुगो तुंहिंजे लाइ तो कमायां, यानी एॾी मशहूर थी वई हुई चिंची। मां चवां थो त मां हुकूमत खे ॿाहूं थो ॿधां, बाबा असां ग़रीब माण्हू असां हुकूमत सां न विढ़ंदासीं, हुकूमत अबो अमाए फील मस्त आहे, सम्झे न, बाक़ी ट्रैफिक पुलिस वारनि खे बि असां सुञाणीं था, उनखे हुकूमत बि सुञाणींदी आहे, सम्झे न, जेके 10 रुपया वठी इहे करे हीअं वरी जेबनि में विझंदा आहिनि, माण्हुनि रिकॉर्ड न कया छा मोबाइलनि में ॼण, न हयात अंसारी त न वठंदो आहे, उहो हिकिड़ो न वठंदो आहे न, ॿिया त वठंदा आहिनि न, ॿिया पुलिस वारा वठंदा, पोइ सभई पुलिस वारा हिकु जोड़ा थोरा ई आहिनि। मतिलबु तव्हांखे पुलिस सां बि आहे घणी शिकायत? बाबा मां असां ॾींदासीं बाबा, पैसा ॾींदासीं, असां नीपा ताईं अचूं मां असांजो 100 रुपयो रोज़ वठनि यार, भतो, हा 2 चकर हणूं 100 रुपयो रोज़ वठनि, असांजे ग़रीब बचनि जो रोज़गार असांजो रोकियो अथनि। मां हुकूमत खे चवां थो अबा वो साईं असांखे बाबा इहो रोज़ी असांजी बंदि न कर, असांजा बचा पिटी अथव, बचा पिटी अथव, तव्हांजो निज़ाम धर्म भरम थी वेंदो। उहो त निज़ाम हूअं ई धर्म भरम लॻो पियो आहे, पोइ हाणे मतिलबु तव्हांजी छा डिमांड आहे, त चिंचियूं बंदि करे या तव्हांखे कंहिं रोज़गार सां लॻाए हुकूमत? मां चवां थो चिंचियूं यार, चिंचियूं कहिड़ो नुक़सानु ॾिनो आहे, माण्हू हाणे माण्हुनि खां इंटरव्यू वठनि था, हाणे ॿुधाए त माण्हू छा था चवनि, माण्हू चवंदा बा असां बस पूरो असां कलाक इंतज़ारु कयूं भरिजे त पोइ हले न, चिंची ते हिकिड़ो माण्हू वेह पियो चिंची हली पई 10 रुपयनि ते हले पई, अॻिते थींदे थींदे हुनखे 20 रुपया मिली वञनि पिया, ऐं फास्ट सवारी हुई, माण्हू जल्दी में पुॼे पियो, घणा माण्हू त पंहिंजी गाॾी बि न खाईंदा चिंची में वेंदा हुआ। फास्ट त हलाईंदव न साईं, तव्हांजी मस्ती हूंदी एतिरी, माना चिंची हलाईंदा हुयो ॼण हवाई जहाज़ था हलायो, न ॾिसंदा हुयो त ट्रैफिक छा आहे, अॻियां कहिड़ो माण्हू आहे, कुझु आहे, पोइ टर्न करण में कल्टी। यार हिकिड़ी मां तो ॻाल्हि ॿुधायां, असां सां इहो नक मुंहिंजो हा सड़े थो, मां सयाम चवां थो, मां खुलियाम चवां थो, असांजो रोज़गार बंदि न कयो, नथा असां हड़ताल ते चिंचिन वारा निकितासीं न, तव्हांजो बसूं बि न गुज़री सघंदियूं, तव्हांजा इहे जेके रक्षन वारा मुतबर थी हाणे बीह रहिया आहिनि अची नीपा जे हेठों, ऐं सदर में घुमंदा था 3 रक्षा, इहे 200-300 वठंदा माण्हू को, ग़रीब माण्हू को 200-300 रक्षे वारो वठंदो, तुंहिंजी नौकिरी हुजे 10,000 रुपया, तूं रोज़ रक्षे जा 200-300 भरी पए, 10 रुपया त वरी बि ॾेई वेंदे न, 10 अचण जा 10 शाम जो वापसी वञण जा 20 रुपया, एतिरा जो पैसा केरु भरींदो? हालांकि ॾिसो इंडिया में अञा ताईं इहे साइकिल रिक्शा हलनि था, ऐं बांग्लादेश में बि हलनि था साइकिल रिक्शा, असां वटि इहे मोटर साइकिल रिक्शा जेके चिंची चऊं था उन्हनि ते पाबंदी विधी वई आहे। साईं मां चवां थो यार अले हुकूमत असां ते सड़े थी, अले पुलिस असां ते सड़े थी, हुकूमत छो सड़ंदी, त हुकूमत खां वधीक कमायो था छा तव्हां? मथां उहा सम्झंदी हुजे, पोइ भाई न वज़ीरनि खे चऊं था तव्हां छॾियो वज़ारत, अचो हलायो चिंची भला तव्हां वज़ारत त हूअं ई छॾी वेठा आहिनि, मीर हज़ार ख़ान वेचारनि ते वज़ारत वठे ई नथो, एजुकेशन मिनिस्टर हुनखे मिली अचे थो मां न खणंदुमि, सुठो थो करे न, हुनखे ख़बर आहे त कमु करणु कोन ॾींदा, न हू चए थो मूंखे को सणबो खातो ॾियो जीअं पहिरियां वर्क्स एंड सर्विसिस हुयो, बाबा मसइलो हुयो हुनखे ख़बर आहे कमु करणु न ॾींदा। अच्छा, हा हर माण्हू माना बसि को चाचे जो माण्हू वेठो आहे हुते, को मामे जो वेठो आहे, को अबे जो त को अधे जो, को अधी जो, त उहे कमु न करणु न ॾींदा। अधी जो माण्हू मतिलबु तव्हांखे काॾे इशारो, को अबे जो को अधी जो, इहो छा चई?
ईअं बसि मिसाल ॾियां थो मां जो वरी काॾे इशारो मां को मोतबार आहे अहिड़ो जो वता इशारा ॾींदा आयो चिंची आहे ड्राइवर पर ॻाल्हियूं वॾी वॾी था कयो अरे हे बाक़ी चैनल जेके न्यूज़ बाक़ी खुलिया आहिनि इहे तुंहिंजो रुगो पीउ ॾिसंदो आहे छा शाम जो त असां इहो ॾिसंदा आहियूं न राति जो 12 ताईं माना अहिड़ा मज़ा लॻा करंट अफेयर जा प्रोग्राम ॾिसंदा सही विड़ी विड़ी मिनिस्टर चिता था थियनि सफ़ा इहे कुकड़नि वांगुरु विड़नि था हिक ॿिए खे अलाह मज़ो थो अचे तव्हांखे मज़ो अचे थो असां त ड्रामा ई नथा ॾिसूं रुगो मिनिस्टरनि जो वेड़ था ॾिसूं लाइव ड्रामा बाबा इहे गारियूं बि ॾियनि था हिक ॿिए खे पोइ ट्रू ट्रू गिलास बि हणंदा खणी हिक ॿिए खे मज़ो लॻो पियो ईअं लॻे थो ॼण मिनिस्टर आहिनि चिंची ड्राइवरनि जी विढ़ंदा आहिनि पाण पर असांजे ॾोह वरी कयो वरी असांखे चए थो तव्हां तमीज़ सां न ॻाल्हाईंदव असां तमीज़ सां ॻाल्हाईंदा आहियूं यार हाणे हुकूमत खे कहिड़ी असांजी नुक़सानु थियो जो असांजे अची चिंगचियूं बंदि कई ग़रीब माण्हू असां बोड जा मुयल अची हिते चिंगचियूं अची हलायूंसीं अची करे चिंगचीअ में कैपेसिटी हूंदी आहे 6 माण्हुनि जी तव्हां हुन जॻह ते 10 12 माण्हू विहारींदव माण्हू रश आहे न ॿार हुननि जा असां फ्री में खणंदा आहियूं तॾहिं त पाबंदी विधी अथव न ओवरलोडिंग छो कंदा और पुलिस ते विहारिया आहिनि छा माण्हू असां पुलिस जे मथां विहारियासीं हुनजे मथां वसां असांजी गाॾी आहे असांजी गाॾी ते वेहनि था यार लेडीज़ सां बि तव्हां सही नमूने सां पेश न ईंदा आहियो अधी मां करे विहारींदा आहियूं छा कयूं बाक़ी अबो सॼऊं छा अधी त सॼऊं था अमा त सॼऊं था बाक़ी अबो ऐं अधो सॼऊं छा मतिलबु उन्हनि जी शिकायत इहा मिली हुई का कहिड़ी शिकायत साईं त चिंची ड्राइवर जेके आहिनि बदतमीज़ आहिनि यार ख़ुदा ख़ुदा करे तूं हुकूमत जो माण्हू आहीं उन्हनि सां मिलियल आहे छा असां ग़रीब जो हुकूमत माण्हू न हुकूमत माण्हू हिते न वेठो हुजां हुकूमत माण्हू हुजां हिते न वेठो हुजां हुकूमत में ई हुजां तव्हांजे मुख़्तलिफ़ एलिगेशन्स आहिनि इहे बाबा असां का बदतमीज़ी न कयो असां अधी अमा करे पोइ विहारींदा आहियूं लेडीज़ खे तव्हां पोइ बाक़ी काको बि आहे हुनखे अदा अबा अच वे चिंचीअ ते जेकॾहिं पाबंदी पइजी वई आहे तव्हां पोइ ॿाहिरि मुल्क हलिया वञो दुबई में वञी करे चिंची हलायो कैनेडा में हलायो वञी करे यार पंहिंजा नथा हलाइनि उहो असांखे चिंची हलाइनि उहो त पाण हैरत पंहिंजे आहे कहिड़ी भला आहे त मोटरसाइकिल पोयों छा ॿधो अथनि हिनखे उहे त पाण हैरान इहा असल में चाइना जी इजाज़त आहे पहिरियां साइकिल रिक्शा हूंदो साइकिल हलाईंदा हुया पोयां ईअं ई बगी टाइप हूंदी हुई हा उनखे जदीद नमूने सां कयो अथऊं चाइना वारनि पोइ यार असां चाइना खे चऊं भला असां दरख़्वास्त करे चाइना खे चऊं उन्हनि इन करे ठाही हुई त थोरे डिस्टेंस जे लाइ हुजे माण्हू थोरो काॾे वञिणो हुजे मार्केट हेॾे होॾे तव्हां हेॾे लॉन्ग रूट ते चिंची काहे विया हिकिड़ो त मां ॾिठो हुयो त कराची खां वठी कंदकोट ताईं चिंचीअ ते वियो हमरा हाणे हेॾो लॉन्ग रूट ते चिंची हलंदी आहे अब उहो त ग़रीब माण्हू खे पाण आस्ते आस्ते काईंदो वियो न जेकॾहिं खणी वञे कंहिं वॾी सवारी में त केतिरो लॻंदो हुन ते यार हाणे पंहिंजी हुकूमत खे चओ पंहिंजी हुकूमत खे चओ यार हुकूमत मुंहिंजे चवण में न आहे साईं तव्हां मां हुनखे छा चवां बहरहाल तव्हां जेको एहतजाज कयो उनजो को असरु पियो हुकूमत ते को असरु नथो थिए साईं त पोइ अहिड़ो यार कंहिं ॿिए खे चऊं असां ॿियो बाक़ी छा चऊं कंहिंखे चवंदो हुनखे चऊं असां ॿिए कंहिंखे चऊं यार ॿिए कंहिंखे छा चवंदो चऊं त असांखे खोलराए ॾे चिकिचूं यार सिफारिश कई कंहिंखे कीअं चवंदो साईं काइम अली शाह खे चई सघो था वज़ीर आला आहे उहो साईं सां त मिलण ई नथा ॾियनि माण्हू चवनि था तव्हां बि चिंची खणी करे सीएम हाउस में ईंदो तव्हांखे केरु अचणु ॾींदो मां चवां थो त हाणे असां इहो सोचियो आहे त असां पंहिंजी सॼियूं चिकिचूं खाए असां गवर्नर हाउस बि वञूं होॾे सीएम हाउस बि वञूं सॼा असली मिली करे ॾिसो हाणे केरु थो रोके असांखे यार अहिड़ो ज़ुल्म थींदो आहे हिकदमि में चिकिचूं बीहारे छॾियो टैक्स बि त न पीआरींदा हुयो न तव्हां अरे हे बाक़ी 100 रुपयो असां रोज़ कंहिंखे ॾींदा उहो त भतो ॾींदा हुयो न भतो बाक़ी टैक्स न आहे ॿियो छा आहे इहे बि त गवर्नमेंट जा माण्हू आहिनि न असांजे चाचे जा माण्हू आहिनि छा कागज़ात बि तव्हांजा पूरा न हूंदा हुया चिंची में बाबा मोटरसाइकिल वरितीसीं असां चोरी जूं मोटरसाइकिलूं मिली थियूं जेके चिंची में हलाइनि था माण्हू मोटरसाइकिल सॼी रजिस्टर में कागज़ हूंदा आहिनि मोटरसाइकिल जा चोरीअ जी मोटरसाइकिल बाक़ी ड्रालो जेको आहे ड्रालो अचे थो पंजाब मां ड्रालो असां हणायूं था हिन में पंजाब में ॾिसो कहिड़ी तरक़ी आहे उते माना सुज़ुकियूं ऐं रिक्शा वज़ीर आला जी हिकिड़ी स्कीम आहे ग्रीन हा जेके रिक्शा आया आहिनि सुज़ुकियूं आयूं आहिनि हाईरूफ उन्हनि खे ॾियनि था असांखे बि ॾियारनि न असांजो वज़ीर आला बि ईअं करे सघे थो न असां जहिड़े ग़रीबनि खे को सुज़ुकियूं ॾे के इहे ॾे टैक्सियूं ॾे असांखे न उहो त वीचारो बेवस आहे उहो त कुझु नथो करे सघे न नथो कीअं नथो कुझु करे सघे यार हे जेके चिंचिन वारा जेके बेरोज़गार कया अथनि उन्हनि खे भला ॾियो असांखे टैक्स तव्हांखे माना चिंचियूं वठी करे तव्हांखे कारूं ॾियनि असां ॾींदासीं चिंचियूं असांखे ॾियनि न कारूं ॾियनि असांखे ॾियनि सुज़ुकियूं ॾियनि एतिरो बजट न आहे न सिंध में एतिरी यार तूं भला मिलियल आहे छा हिननि सां न मां मिलियल न आहियां हुननि सां मां कॾहिं मिलियो बि न आहियां ऐं न ई कॾहिं मिलंदुसि बाबा असांजी तदारक कर असांखे ॿुधायो उन्हनि खे असां ग़रीब मरी वेंदासीं बुख ते मरी वेंदा असांजा बच्चा चिपनि था छा था कनि चिपनि था चीपनि मतिलबु जीअं बच्चा आहे चिपदार कुकड़ जा अच्छा मतिलबु रोअनि था रोइनि था मतिलबु तव्हां जेसिताईं रोई वठो त मां जेसिताईं ब्रेक वठी वठां नाज़रीन प्रोग्राम में वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ
वेलकम बैक नाज़रीन टिपिकल टॉक में असां वटि चिंची ड्राइवर मौजूद आहे हाणे वो चिंची जो छा हाल वाला उनजा छा कम चिकजी हवा ही निकिरी वई अॻे टायर जी वीचारी मायूस थी वई अॻे टायर जी हवा निकिरी वई अथसि असां वांगुरु रोहे थी ॿार वीचारा चिकजी ते सॼो ॾींहुं चिकजी ते चढ़िया वेठा सॼे असांजे इलाइक़े में पूरे ॻोठ में जेको आहे पोइ हाणे जो इहा चिंची ते पाबंदी थी वई त उहा चिंची कहिड़े कमु आणींदव तव्हां उन चिकची खे मां पराणी उॾारींदोमांसि इन कमु आणींदोमांसि यार ख़ुदा ख़ुदा कर इन कमु असांखे हलाइणी आहे चिकची तव्हां ईअं छो भला दरवाज़ा बंदि कई वेठा हो त हुकूमत खे बि चओ था कहिड़े कमु आणींदो कहिड़े कमु इहा रोड ते हलंदी त माण्हू चढ़ंदा माण्हू फ़ाइदो वठंदा हिन में हुकूमत खे वॾो नुक़सानु थो थिए असली रोड इन हुकूमत ठाराया अची करे हाणे असांजूं चिकचियूं बंदि कई या ट्रैफिक पुलिस वारे रोड ठाराया मतिलबु तव्हांजे लाइ हिकिड़ो अलॻि रोड हुजे जंहिंजो नालो ई हुजे चिंची रोड उन ते हलनि सिर्फ़ु इहे उहो रूट हुजे तव्हां हिन रोड ते असां छा था कयूं हिन रोड ते ट्रैफिक जाम थी थिए न तव्हांजे करे ट्रैफिक जाम थी थिए असांजे करे अच्छा तव्हां मोतबर जेके अमीर आहिनि उहे वतन गाॾियूं घुमाईंदा उन्हनि जे पीउ जा रोड आहिनि बाक़ी चिंची वारो जेको ग़रीब आहे उहो न घुमाए मां चवां थो 2 ॾींहंनि जो अल्टीमेटम असांखे अगरि तदारक न कयो वियो इहे चिंची रोड ते घुमिजी पोइ ॾिसो त कंहिंजा मथा था फाटनि त कंहिंजी रतु थी वई निकिरनि माना जहिड़ो कंदव हा तशदुद वारी सियासत कंदव ॿियो छा कंदासीं ग़रीब माण्हू छा कंदो हे बाक़ी दाड़ियल डाकू छाजे करे थियनि था इन जे करे थियनि था न बेरोज़गारी को बेरोज़गारी कान जॾहिं माण्हू सभु रोज़गार में लॻा पिया माण्हू न पंहिंजा बचा बाबा ठीकु आहे नौकिरी नथी मिले त तव्हां चिकचियूं हलायो रोज़गार में लॻा पिया बासु अॼु उहे बेरोज़गार लॻा पिया टोपी तव्हां जहिड़ा गंजा ऑफिसर उते वेही करे कोट पाए अंदरि वेही एसी में वरी लिखनि था त बसि चिकची ते पाबंदी आहे छोड़े पाबंदी आहे चिकची ते तुम्हारे बाप की चिकची है पाबंदी है चिकची पर हम गरीब लोग हैं मिस्किन लोग हैं हमारा बच्चा इधर भूख मरता है तुम्हारे उधर बैठ के कुर्सी पे कहता है चिकची पे पाबंदी है क्यों लगाता है पाबंदी तो माण्हू शिकायत हमारे को मानी देना रोटी देना वो खाए ना अवाम जी शिकायतुनि जे मद्देनज़र रखंदे ई पाबंदी विधी वई आहे अवाम जी शिकायतुनि खे मद्देनज़र अवाम से मुतबर आहे वॾी होशियार अवाम आहे अहिड़ी होशियार अवाम हुजे हा त वोट बि त भले माण्हुनि खे ॾे हा न तव्हां टोपी उबती छो पाती आहे कहिड़ी सुबती पाए घुमो हा कहिड़ी पाए सुबती घुमो मोतबर थी करे घुमो हूअं तव्हांखे बुनियादी हक़ त मिलियल आहिनि न सिंध में रहण कहिड़ो मिलियो आहे कहिड़ो असांखे हक़ मिलियो आहे असांखे को क्वार्टर गवर्नमेंट ॾिनो आहे या असांखे बिजली ॾिनी अथसि गवर्नमेंट या असांखे को पाणी जी सहूलियत आहे या गैस जी सहूलियत आहे असां त ईअं वठूं था बाक़ सच माणींदा हाणे वरी असांजा हे ऑफिसर उते वेही करे सिंधी बि अचेसि थी पोइ बि वरी ऑफिस में वेही उर्दू ॻाल्हाईंदी अच्छा हमने ऑर्डर दिया है कि बंद करो चिकची ये बंद करो चिकची सामने आओ तुम्हारे को चिकची में लगाऊंगा ये चलो में लगाऊंगा ना गंगे निकल जाएंगी गिर जाएगा ॾिसो नथी अचे उर्दू छो था ॻाल्हायो उर्दू नथी अचे मां ॻाल्हाईंदो आहियां उर्दू हे बाक़ी कराची में तुम चलाते हो चिंची इधर मानू पैसेंजर बैठता है कि तुम चलाते हो चिंची हम तो चलाते हैं इधर ऑफिसर साहब हमारी चिकची बंद करता है ना अल्लाह करेगा तो रोड पे आएगा तेरे को सिद्धि में चिकची लगाऊंगा इधर लगाऊंगा चिकची टायर गिरेगा तुम जाके ईअं ई त हणंदा हुयो न माण्हुनि खे चिंचियूं तॾहिं त पाबंदी थी असांखे न हुईसीं हाणे हलंदासीं असां हाणे असां इहो असांखे सरेआम ॿुधायूं था हमारे को जो बेरोजगार करेगा अल्लाह करेगा वो खुद बेरोजगार हो जाएगा चिकची वाले को बेरोजगार करने वाला खुद हो जाएगा बेरोजगार हो जाएगा ये भी बेरोजगार हो जाएगा जो मेरे सामने बैठा है जो इंटरव्यू ले रहा है ये भी बेरोजगार हो जाएगा तुम भी बेरोजगार हो जाएगा चिकची बंद करने वालों माना फुल जज़्बाती थी विया मां बस छा कंदव छा जज़्बात में पंहिंजी चिंची खे साड़ींदव मां छो साड़ींदो चिकची कंहिंजे पीउ जी चिंची आहे मां साड़ींदुमि मां हलाईंदुमि मूंखे ॾिस के रोके पुलिस रोकींदव वधी पुलिस रोके थी मां घरो खाईंदो इलाही चिंची वारनि खे वधी खणी आया दाड़ियनि खे नथी रोके चोरनि खे नथी रोके बाक़ी असांखे रोकींदी जेको रोज़गार कंदो हुनखे रोकींदी त रोज़गार तव्हां ॿियो को बि त करे सघो था न ॿियो छा कया हिते छा कया कहिड़ो रोज़गार कया कहिड़ी शइ ॿुधायो मां एॾा पैसा पिया जो मां एॾा पैसा भरे मां चिंची वरिती आहे 60,000 अख़बारुनि जो स्टॉल हणो अख़बारूं विकिणो अख़बार त वॾा साईं पढ़ो था सॼो सारे टेबल ते वेठो आहे हिकिड़ी अख़बार पई थी उहो बि हिकिड़ो फड़को आहे अख़बार जो टोटल केरु थो पढ़े अख़बार पिया मीडिया जो दौर लॻो पिया सॼा माना टीवी हले थी पई सिंधी किताबनि जो स्टॉल हणो
अञा क़ीमत केरु थो वठे किताब न असां इहे सलाह ॾे गवर्नमेंट खे सलाह ॾे त चिंची खोलनि न पोइ राइटर आहिनि असां वटि जेके अञा ताईं किताब छपराइनि था ऐं पोइ पाण ई छपराइनि था, पाण ई विराइनि था, पाण ई लिखनि था। असां पाणी पैसनि सां वठूं वरी पाणी मुफ़्त में ॾियूं, अहिड़ियूं सलाहूं ॾींदा। मैं हुकूमत को दरख्वास्त करता हूँ, बाबा अल्लाह के वास्ते हमारे चिंचिया जो खोल दो। हम गरीब बड़े बेरोजगार हो रहे हैं, हमारे बच्चे जो चींची को देख के रो रहे हैं। चिंची की आगे टायर की जो हवा है वो निकल गई है, मेरी जो चिंची घर पे खड़ी है। हुकूमत तव्हांखे हवा भराए ॾे छा चिंची में? चलेगी रोड पे तो उसमें हवा भी डालेगी ना, उसमें पेट्रोल भी डालेगी ना। पेट्रोल का कितना होता था, चलता था पेट्रोल, अब नुकसान कितना हुआ पेट्रोल पंप वालों का। तव्हांजी चिंची जी पाबंदी सां पेट्रोल में नुक़सान थी वियो? हाँ नुकसान थियो आहे सॼो। कहिड़ो तव्हां 100 लीटर भराईंदा हुयो, हिकिड़े लीटर भराईंदा हुयो सॼे ॾींहं में? जब 100 चिंची हिकिड़े पेट्रोल पंप तो भराए 100 रुपए जो घणो थियो? हिकिड़े पेट्रोल पंप न भराईंदी न चिंचियूं? हिकिड़े असांजो ठहियल आहे न, हिकिड़ो जो ठहियल आहे न। खुदा के वास्ते हम गरीब लोग हैं, हमारा बच्चा भी भूख मर रहा है। तकरीबन घणो कमाए वेंदा हुयो डेली तव्हां चिंची मां? कमाने को छोड़े चिंची खोलने को बोल 400 500 600 1000 भी कमाए वेंदा हुआसीं कॾहिं कॾहिं असां गरीब माण्हू। 1000-1200 डेली कमाए? हा, उनमें पेट्रोल जा पैसा 200-300 कट, बाक़ी 600-700 बचा न। वॾो कमाए वेंदा? बिल्कुलु गरीब माण्हू जेको आहे उहो कंदा हुआसीं असां, वॾो कमाए वेंदा। तूं बि हलाए चिंची। थी सघे थो उन जंहिं माण्हू तव्हांजी पाबंदी आहे चिंची ते, उनखे तव्हांजी कमाई अखि में हुजे त हीउ घणो माना खाई आहिनि पैसो। बाक़ी यार मेरा बच्चा बीमार है, मैं उसको अस्पताल दिखाने जा रहा हूँ, हाथ में लेके चिंची भी नहीं उठा रहा, वो छीन लेगा चिंची। खुदा के वास्ते हुकूमत को दरखास्त है यार, वो हुकूमत अब्बा चिंची खोल दो यार, चिंची खोल दो यार। उसको बोलो हुकूमत मेरा बच्चा बीमार है, मैं जा रहा हूँ। नाज़रीन, तव्हां चिंची ड्राइवर जी ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं चिंची ड्राइवर ॾाढो ॾुखोयल बि हुयो, पंहिंजा ॾुख बयान बि करे पियो। ऐं जेकॾहिं हुनजी का ॻाल्हि बुरी लॻी हुजे त माफ़ु कजो, छो जो प्रोग्राम में या वक़्तु त हुयो पर चिंची ड्राइवर असांजो जेको आहे उहो हलियो वियो तकड़ि में, एतिरो ॾुख में भरियल हुयो जो हू आख़िर वेही न सघियो। बसि हुनजी हिकिड़ी इहा इल्तिजा हुई त प्रोग्राम में मां इल्तिजा कयां त साईं तव्हां इल्तिजा कई, हाणे उहा तव्हांजी मञे थो कोई नथो मञे, हुन में असां नथा करे सघूं कुझु बि, पर तव्हां ॿुधायो त साईं वेही न, आख़िर तव्हांजो मसइलो छा आहे? मसइलो असांजो इहो आहे, असांखे चिंचियूं खोलराए ॾियो। चिंची जेकॾहिं नथी खुले त नथी, पाबंदी जेकॾहिं बरक़रार रहे थी त जेकॾहिं तव्हां को ॿियो को कारोबार कंदो, रोज़गार कंदो त उहो त नथी खसे सघे न तव्हां खां हुकूमत। ॿियो को कारोबार कयो। कहिड़ो कारोबार कयूं? ॿियो कहिड़ो आहे? सभई खुलियल आहिनि, होटल खुलिया पिया आहिनि, माण्हू जेको आहे समोसा माण्हू नया आहिनि, रेड़ियूं वयूं आहिनि, फ्रूट लॻल आहिनि, अंब लॻल आहिनि, कहिड़ो आहे न रोज़गार? असां ॿियो को रोज़गार बि करे सघो था। कहिड़ो? छोला विकिणो था, मुर्ग छोला। केरु अॼुकल्ह छोला केरु थो खाए अदा, केरु थो खाए? यार कराची में त ॾिसो त पाणी बि पैसनि सां थो मिले, तव्हां पाणी विकिणो तॾहिं बि भलो, हुनखे तव्हां डालो हणायो चिंची में पुठियां, पैसेंजर्स न कयो, न खणो, डालो हणायो, मिनरल वाटर जा जेके केन ईंदा आहिनि उहे सप्लाई कयो। अरे ख़ुदा जा बदा, पैसो हुजे न, उहे असां केन बि वठूं, उन लाइ बि त पैसो हुजे न। फैक्ट्री जेके आहिनि उन्हनि जा तव्हां सेल्समैन थी वञो न, मतिलबु चिंची हलाइणी आहे जेकॾहिं तव्हांखे त पोइ इहो बि कमु करे सघो था, कन्वर्ट कयो पाण खे। यार चिंची ते पाबंदी आई त रोड ते पोइ बि त निकिरे न, पोइ बि त चिंची डालो हणो, कुझु बि न, रोड ते पोइ बि त अचे न। रोड ते त अचे, पोइ तव्हां मेन रोडनि ते न खणी अचो न, तव्हां अंदरि अंदरि हलायो। न न न यार हाणे असांजो मग़ज़ फाटे थो, असांखे दिमाग़ में बि कुझु बि न आहे, असांखे इहो आहे त बेरोज़गारी आहे, को 200 असांखे केरु उधारा ॾींदो पए रोज़। असांखे हुकूमत खे चओ त असांखे चिंची खोले ॾियो, बचो बीमार आहे, ॿार बीमार आहे, अस्पताल ॾेखारियो हुनखे, ॿार बीमार आहे। वरी मोटी छो आयो? वरी सम्झ में नथो अचे नाज़रीन त चिंची ड्राइवर जो दिमाग़ी तवाज़ुन ख़राबु थी वियो आहे, वञे थो वरी मोटी थो अचे। आख़िर हू ॿुधाए नथो सघे, बयानु नथो करे सघे त हुन सां मसइलो छा आहे, छा न आहे। हुकूमत खे ज़रूरु चइजाए त हुकूमत असांजी न ॿुधंदी ॻाल्हि, हुनजे कन ते जूअं बि न चुरंदी, भले तव्हांखे कुझु ॿियो तव्हांखे करिणो पवंदो कुझु। सो ॾिसो था त दिमाग़ी तवाज़ुन हुनजी पंहिंजो विञाए वेठा आहिनि बेरोज़गारीअ खां, ऐं हुकूमत रोज़गार ॾियण त ठहियो रहंदो, चिंची ते पाबंदी हणी छॾी आहे। इन ते असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि हाणे पूरो थिए थो, तव्हां सां ईंदड़ हफ़्ते वरी मुलाक़ात थींदी कंहिं नए किरदार सां। तेसीं ताईं अल्लाह वाही।